सआदत आहे, खुशनसीबी आहे, भला भाग आहिनि उन शख्स जा जेको खुदा जो कसम आमना जे लाल जी खुशी में खुश थी महफिल सजाए थो ऐं जेको अचे थो वेहे थो महबूब जी मिलाद में शिरकत करे थो। असांजो त इहो अक़ीदो असांजो ईमान आहे। असां सिर्फ़ मिलाद हिन महीने जे अंदरि न आहियूं कंदा, पर ईमान कहिड़ो हुअणु घुरिजे, अक़ीदो असांजो कहिड़ो हुअणु घुरिजे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, अल्लाह ताला जेका बि असांखे ज़िंदगी ॾिनी आहे, इन जी ज़िंदगी जे पूरी ज़िंदगी जे अंदरि जेको बि दाणो असां पंहिंजे पेट जे अंदरि लाहींदा आहियूं, पाणीअ जो फुड़ो जेको पीअंदा आहियूं, अनाज खाईंदा आहियूं, उहो हिकु हिकु घुराक गिरहाज को मुझे दिल पर नबी जो मिलाद है। अदा 12 महीना जो खाओ था वो छाए हथ मथे खणी ॻाल्हायो छाए जो नबी जो मिलाद छाए मुस्तफ़ा जो सदको आहे। असांजो हलण मुस्तफ़ा जो सदको आहे, असां जेको साह खणूं था मुस्तफ़ा जो सदको आहे, असां जेको अखि छिबियूं था मुस्तफ़ा जो सदको आहे। मुंहिंजा सुहिणा अज़ीज़ भाउ, हर चीज़ असांजे मथां रब जेका बि महिरबानी फरमाई आहे, जेका बि करम नवाज़ी फरमाईंदा, असांजी ही ज़िंदगी आहे, असांजी सिहत आहे, असांजो ख़ुशियूं आहिनि, असांजो औलाद आहे, असांजी ज़मीन आहे, असांजे मथां ही आसमान आहे, आसमान जे मथां ही जेको तारा आहिनि, अल्लाह ताला जेको रूए ज़मीन खे रोशन करण वारो सिज बनायो आहे, ही सॼो ज़रो ज़रो मुंहिंजे दिल पर नबी जो सदको आहे, ही सॼो मुंहिंजे दिल पर नबी जे करे रब बनायो आहे, सॼो निज़ाम मुंहिंजे दिल पर नबी जो सदको आहे। ख़ुदा जो कसम आहे, मुंहिंजे दिल पर नबीअ खां अॻु मके जा हालात छा हूंदा, अरबन जा हालात छा हूंदा हुआ, उहे सरकश माण्हू उन्हनि जी तबियत छा हूंदी हुई, छेड़नि में झगड़नि में फसादनि में पंहिंजे कबीलनि जा कबीला तबाह करे छॾिया, ज़िंदगी फसादनि जे अंदरि गुज़ारे छॾी, जहालत जे अंदरि गुज़ारे छॾी, औरत खे रखेल सम्झो वेंदो हो, औरत जी का इज़त कान हूंदी हुई, नियाणियुनि खे जेके शख़्स ज़िंदा ज़मीन जे अंदरि दफ़न करे छॾींदा, पर क़ुर्बान वञा मुंहिंजे दिल पर नबी जे शान सां, आमना जे लाल जे अचण सां रब रंग लाहे छॾिया। अदा जागो था, तव्हांखे ख़बर आहे जॾहिं हज़रत अम्मा हलीमा ॿियूं दायूं बि गॾु निकितियूं, छो उन वक़्त में इहो रवाज हूंदो हो, शहर जी जेका आबहवा आहे उनखां हिन वक़्त बि जेका बहिराड़ी जी आबहवा आहे उहा वधीक बहितर रहे थी सिहत जे हिसाब सां, त उहे पंहिंजा ॿार छॾींदा हुआ ऐं बहिराड़ी जा ग़रीब मिसकीन माण्हू उन्हनि जूं घरवारियूं उन्हनि जूं मायूं खणी ईंदियूं हुयूं, रईसनि जा अमीरनि जा ॿार खणी उन्हनि खे निपाईंदियूं हुयूं, उन्हनि खे सांढींदियूं हुयूं, बाद में उन्हनि खे उन्हनि जो मुआवज़ो मिलंदो हो। ऐं मुंहिंजा सुहिणा अज़ीज़ भाउ, हिन साल बि मके जे तरफ़ कई औरतूं रवानियूं थियूं, कई दायूं रवानियूं थियूं। तव्हां ॿुधो हूंदो ख़तीब ॿुधाईंदा आहिनि त उन्हनि वञी अमीरनि जा ॿार खया, मुंहिंजे दिल पर नबी खे यतीम सम्झी छॾे विया, ऐं जवान न मुझे दिल पर नबी उन्हनि खे छॾे हलीमा जो पे इंतज़ार कयो, हुननि ॿारनि हुननि मायुनि ॿारनि खे बि निभायो, मुंहिंजे दिल पर नबी अम्मा हलीमा खे निभाए रहियो हो। उहा अम्मा हलीमा जॾहिं घर खां निकिरे थी, ॾाची एतिरी कमज़ोर आहे जंहिंखे ॾाची हली न पई सघे, मुंहिंजा सुहिणा उन जे घर में चुल्ह न पई ॿरे, हलीमा जे घर में ॾीओ न पियो ॿरे, हलीमा केतिरा ॼारा थी वेंदा, वात में गिरहा कान रखंदी हुई, उन जे करे उनजे पुस्ताननि में खीर ख़तम थी वियो हो। पर कुर्बान वञा जॾहिं मुंहिंजे दिल पर नबी सां नातो जुड़ियो, जॾहिं अल्लाह जे महबूब नबीअ सां हलीमा जे निस्बत जुड़ी पई, मुंहिंजो दिल पर नबी जॾहिं हलीमा पंहिंजे हंज में खणे ॾाची ते चढ़े, उहा कमज़ोर डुबरी ॾाची तयार थी पई, हलीमा के त रंग लाए छड़ियो, पर पूरे आलम इस्लाम अल्लाह जो नबी रहमत बंची आयो। छा बंजी आयो? ॾाढी ॻाल्हि आहे, छा बंजी आयो? अल्लाह ताला फरमाए तो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन।
अल्लाह ताला जो नबी अल्लाह ताला आलमीन अला रहमत करे मोकिलियो। ओ मुंहिंजा सुण अज़ीज़ बा तवजा सां ॿुधजा, रहमत उहो हूंदो आहे जेको ज़िंदा हुजे, मुर्दो ख़ुदि रहमत जो मुहताज हूंदो आहे। अल्लाह ताला तो फरमाए मूं पंहिंजे महबूब नबी खे आलमीन अला रहमत बनाए मोकिलियो। आलमीन जे अंदर सिर्फ इंसान नथा अचनि, आलमीन जे अंदर मुंहिंजा सुहिणा अज़ीज़ बा अल्लाह ताला जेका ज़र्री ज़र्री मख़लूक़ात बनाई आहे उहा आलमीन जे अंदर अचे थी वञे। आलमीन जे अंदर इंसान भी अची थो वञे, आलमीन जे अंदर जानवर भी अची थो वञे, आलमीन जे अंदर मकोड़ा भी अची था वञनि, जीत जीवड़ा भी आलमीन जे अंदर अची था वञनि। ही ज़मीन भी आलमीन जे अंदर आहे, ही आसमान भी आलमीन जे अंदर आहे। अल्लाह ताला जेको ज़रो ज़रो बनायो आहे सभु आलमीन जे अंदर अची थो वञे। मुंहिंजो दिलपन नबी सिर्फ़ तव्हां सां जे लाइ न पर अल्लाह ताला आलमीन अला रहमत करे मोकिलियो आहे। अदा तवजा आहे रहमत वो बंदो जी थो सके जेको जिंदा हुजे, छा हुजे फरियाद रसी वो करे तो सके जेको जिंदा हुजे। मुर्दा रहमत न तो बनी सके, मुर्दो खुद रहमत जो मुहताज हूंदो आहे। अल्लाह जे कुरान मां साबित थियो त असां जो नबी जिंदा है, उन खां बाद में जिंदा भी हुजे, उन सां गॾो गॾु हाज़िर नाज़िर भी हुजे, छा हुजे मौजूद हुजे। जेको तुंहिंजे तकलीफ़ में मूंखे भी महसूस करे, इहो महसूस करे त हिनखे मुंहिंजे रहमत जी ज़रूरत आहे, हिनखे फिलानी तकलीफ़ आहे, फिलाने खे फिलानो मर्ज़ आहे, फिलाने खे फिलानो फिलानो मसलो आहे, उनजी दाद रसी करणी आहे, उनजो फरियाद ॿुधणो आहे। उहो तॾहिं थींदो जॾहिं मौजूद हुजे, हर हिक जे हाल खां बि वाक़िफ़ हुजे, ज़िंदा भी हुजे, मौजूद भी हुजे, हाज़िर नाज़िर भी हुजे। उन खां बाद में मुंहिंजा सोना सुमरा तो पंहिंजी ॿोली में नबी खे सॾे रहियो आहे। जेकॾहिं को ॿियो पलो चा त उनखे का तकलीफ़ थी पंहिंजी ॿोली में पियो नबी खे सॾे, को पठाण पंहिंजी ॿोली में मुंहिंजे दिलपन नबी खे सॾे रहियो आहे, बलोच पंहिंजी ॿोली में सॾे रहियो आहे, पंजाबी पंहिंजी ॿोली में मुंहिंजे दिलपन नबी खां मदद घुरी रहियो आहे, खोसो पंहिंजी ॿोली में सॾे रहियो आहे। कई तरह तरह जूं ॿोलियूं आहिनि, हर इंसान को पंजाब मां पियो सॾे, को किथां पियो सॾे, को सिंध मां पियो सॾे। मुंहिंजा सोना हर हिकु पंहिंजी पंहिंजी ज़बान सां मुंहिंजो दिलपन नबी खे सॾे रहियो आहे। सिर्फ़ इंसान कोन थो सॾे, पखी बि न आलमीन जे अंदर आहिनि, इन्हनि खे बि मुंहिंजे दिलपन नबी जे रहमत जी ज़रूरत पवंदी आहे। इनखे का तकलीफ़ थींदी आहे मुंहिंजे महबूब खे सॾींदो आहे, जानवर खे तकलीफ़ थींदी आहे मुंहिंजे दिलपन नबी खे सॾींदो आहे। पूरे आलमीन जे अंदर अल्लाह ताला जेको ज़र्रो ज़र्रो बनायो आहे उन जे लाइ मुंहिंजो नबी रहमत आहे। यानी को कहिड़ी ॿोली में पियो ॻाल्हाए, इन मां मालूम थियो ज़िंदा भी हुजे, मौजूद भी हुजे, उन खां बाद में हर हिक जी ज़बान खे सम्झण वारो भी हुजे। हिकिड़े खे रहमत जी ज़रूरत पइजी वई, परेशान आहे, कोई मसलो आहे, बीमार आहे, त सिंधी पंहिंजी ज़बान में सॾींदो या अरबी में? ॾाढे ॻाल्हाए जॾहिं का तकलीफ़ थींदी आहे, मुंहिंजा सोना अज़ीज़ भाउ कीअं सॾींदो आहे, मूं ते बि महिरबानी, मूं ते बि महिरबानी, सदका सवा करे माला इलाज आया, आका मुझे दवा करे मुझे मेहरबानी, मुझे मेहरबानी, सदका सवा करे माला आया, आका मुझे दवा करे मूं ते बि
मुझा सोना असांजो अकीदो असांजो ईमान गायबाना असां नबी के सदींदा आहियूं इहो सदन शिरक न आहे इहो सदन बिदत न आहे ईअं न थिए पोइ सुभाणे तव्हांखे अची चवे मौलवी तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए वियो गायबाना हितां वेही तव्हां नबीअ खे सॼो था माअज़ल्लाह इहो शिरक आहे इहो बिदत आहे मुंहिंजा सोना असांजो अकीदो असांजो जेको ईमान आहे असांजो अकीदो असांजो ईमान अल्लाह जे क़ुरान वारो नसल मुस्तफ़ा जे फरमान वारो अकीदो आहे बुखारी शरीफ के अंदर मुस्लिम शरीफ के अंदर मिशकात शरीफ के अंदर हदीस मौजूद है हजरत अब्दुल्ला बिन उमर मुझे दिल बन नबी जो सहाबी उन जो पैर सुन्न थी वियो पैर सुन्न थियण खां बाद में पुछे पियो अदा हिन जो को इलाज ॿुधायो हिन जो को रस्तो ॿुधायो हिन जे लाइ छा कयां को ॾस ॾियो के ॿुधायो त जेको तोखे ज़्यादा महबूब आहे जंहिंसां तूं ज़्यादा मोहबत कंदो आहे उन जो नालो वठ तुंहिंजो पैर सही थी वेंदो हदीस में अचे तो हजरत अब्दुल्ला बिन उमर छा ज़बान मां लफ्ज़ कढिया या मोहम्मद ॾाढो चओ सुभान अल्लाह हजरत अलकमा मुझे महबूब जो असहाबी सगोरू है पान हजरत अलकमा तो फरमाए जॾहिं बि जंहिं बि मस्जिद जे अंदर आउं दाख़िल थींदो आहियां त अव्वल छा पढ़ंदो आहियां पैर दाख़िल करण खां बाद में पढ़ंदो आहियां अस्सलामु अलैका ॾाढो चओ सुभान अल्लाह या अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु हजरत इमाम अबू हनीफा नाफे का रवायत कया नाफे हजरत अब्दुल्ला बिन उमर का रवायत कया हजरत इमाम अबू हनीफा तो फरमाए तो खाना काबा के पुठ दे गुंबद खुजरा दे पंजो चेहरो करे चवे अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु ओ मुझा सोना अजीज भा थोड़ा हदीस के अंदर रवायत तो के मिल जो कदे मुझे दिल पर नबी मक्के जो शहर के छड़े मदीने दे रवानो थियो मदीने जा मर्द मदीने जो औरतों घरन जे छितन ते चढ़ी आयो मदीने जा ॿार गलन में निकरी पया मदीने जा गुलाम गलन में निकरी पया उनन जे ज़बान ते भी नारो उनन भी नारो भी हयो उनन भी पंजे मोहब्बत जो इज़हार दे कयो उनन जी मोहब्बत जो इज़हार छाओ उनन सहाबन जो अकीदो छाओ सब नारो पिया हणन या मोहम्मद या रसूल अल्लाह थकी पिया साडे ॻाल्हायो अल्लाह ताला भी फरमाए या अय्युहन नबिय्यु या रब छाए निदा अदा ये न कयो साईं याद वारी ॻाल्हि सची आहे अञा एतिरो टाइम न आहे थियो अल्लाह जे वली जी दरबार में वेठा आहियूं चुस्त थी वियो ॻाल्हायो खुली वियो हां जेको बयान करियां पियो वापसि तव्हां खां पुछंदुसि विच में सुभान अल्लाह इएं सम्झो त जेको ॿुधाईंदो तंहिंखे साईं जी दुआ बि थींदी साईं हुन खां राज़ी बि थी पवंदो अल्लाह तबारक व तआला हजरत आदम सां भी कलाम कयो मुझे रब हजरत नूह सां भी कलाम कयो मुझे दिल पर रब हजरत ज़करिया सां भी मुखातिब थियो अल्लाह ताला हजरत इब्राहिम सां भी कलाम कयो अल्लाह ताला हजरत नूह सां भी कलाम कयो अल्लाह ताला हजरत मूसा सां भी कलाम कयो पर कुर्बान वञ तुझे मुझे नसीब दा अल्लाह ताला तोखे मूंखे अहिड़ो महबूब नबी ॾिनो अहिड़ो शान वारो नबी ॾिनो जो अल्लाह ताला आदम सा कलाम करे ता आदम जो नालो पियो वठे अल्लाह ताला जे करे हजरत नूह सा ॻाल्हाए त नूह जो नालो पियो वठे अल्लाह ताला जे करे हजरत ज़करिया सा मुखातिब थे त नालो पियो वठे पर आमना जी लाल जो वो शान मुझे दिल पर नबी जो वो शान जो अल्लाह ताला जे करे मुस्तफा सा मुखातिब थे अल्लाह ताला फरमाया अय्युहन नबिय्यु या अय्युहर रसूल या अय्युहल मुद्दस्सिर या अय्युहल
मुज़म्मिल मुझा सोना अज़ीज़ अब्बा छाजे करे हो भी अल्लाह जा नबी आइन ही भी अल्लाह जो नबी आ हजरत मूसा भी रब जो नबी आ हजरत मूसा के भी रब ताकत ॾिनी हुई हजरत मूसा पंहिंजी लठ पहाड़ खे हणे त 12 चश्मा निकिरी पवन मुझा सोना हजरत इस्माइल खुड़ी हणे त ज़मीन मां पानी निकिरी अचे कुर्बान वञा आमना जे लाल जे शान ता मुझे दिल पर नबी जे शान ता आमना जे लाल ता कुर्बान वञा उन जो मक़ाम छाए मुझे नबी जो मर्तबो छाए ओ अल्लाह जा नबी मोजज़ो खणी आया मुझो दिल पर नबी सरापा मोजज़ो बंजी आया सुभान अल्लाह हो मोजज़ो खणी आया मुझो नबी सरापा मोजज़ो बंजी आया मुस्तफा जी हिक अदा मोजज़ो मुझे दिल पर नबी जो आराम करन भी मोजज़ो मुझे दिल पर नबी जो वीण भी मोजज़ो मुझे सुने नबी जो बीहण भी मोजज़ो अल्लाह जे नबी जो हलन भी मोजज़ो मुझे मुस्तफा जो पाक चेहरो बदवा वारो चेहरो भी मोजज़ो मुस्तफा जो माज़ा अगल बसर वारियूं अखियूं भी मोजज़ो मुझे दिल पर नबी जा पाक लंद मुबारक भी मोजज़ो मुस्तफा जा कन्न मुबारक भी मोजज़ो मुझे दिल पर नबी जा जुल्फ मुबारक भी मोजज़ो मुस्तफा जी सीरत भी मोजज़ो मुझे सोने जी सूरत भी मोजज़ो हिक हिक अदा मुझे नबी जी बेमिसल ऐं बेमिसाल है महबूबा जा जुल्फ है डाडे जो हजरत खालिद बिन वलीद मुझे दिल पर नबी जो सहाबिया केतरी जंगू फतह करण वारो मुझा सोना खालिद बिन वलीद खुदा जी जात जो कसम मुझे दिल पर नबी हजरत खालिद बिन वलीद के बारे में फरमायो तो खालिद अल्लाह जे तलवारन मां एक तलवार है सुभान अल्लाह उन वटि हिकिड़ी टोपी हुंदी हुई छा हुंदी हुई जडे भी जंग ते वेंदो हो त हिकिड़ी टोपी हुंदी हुई उन टोपी जे अंदर मुझे दिल पर नबी जा जुल्फ मुबारक टे सुबियल हुआ सुभान अल्लाह छा हुआ ॾाढे ॻाल्हाए हजरत उस्मान बिन अब्दुल्लाह खां रवायत है चवे थो त मुंहिंजी घरवारी मूंखे हिकु प्यालो ॾिनो उनमें पानी दिनो तो हजरत बीबी उम्मे सलमा दा जेका नबी सां जी घरवारी उम्मुल मोमिनीन हजरत बीबी उम्मे सलमा दा रवानो कयो वजह केड़ी हुई हजरत बीबी उम्मे सलमा वट महबूब जो हिकड़ो जुल्फ पियल हो जडे असा के के तकलीफ थींदी हुई के परेशान थी वेंदो के को मर्द थी वेंदो के का तकलीफ थी पंदे वे असा पानी खणी हजरत बीबी उम्मे सलमा दा रवानो कंदा वासी हजरत बीबी उम्मे सलमा मुझे दिल पर नबी जो जुल्फ मुबारक उन पानी जे अंदर घुमाए दींदी हुई वो पानी असा मरीज के प्यारी दा हासी त शफा मिली वेंदी हुई सुभान अल्लाह हजरत अनस बिन मालिक का रवायत है मदीने वाले साईं हिक ॾियारे हजामत पे कई ऐं चवे थो तां आयस त असां बि सगोरा ही हल्को ठायो बीठा वा को जुल्फ न पिया कराइण दीन खुदा जो कसम इहे महसूस कयम त ॼण वरी था पवन इन जे करे उन्हनि खे ख़बर हुई त ही महबूब जा जुल्फ शफा ॾींदा आहिनि मुंहिंजे महबूब जा जुल्फ बरकत बि ॾींदा आहिनि असांजो अक़ीदो आहे असांजो ईमान आहे अॼु चवंदा आहिनि बाबा गैरुल्लाह छा थो करे सघे मुंहिंजा सोना असां वटि अक़ीदो न सहाबनि वारो अक़ीदो आहे जिन महबूबनि जे जुल्फनि सां बि मोहबत कई हज़रत अनस बिन मालिक खुद वसियत फरमाए हुई जॾहिं विसाल करे वञा मुंहिंजे ज़बान जे हेठां मुंहिंजे दिल पर नबी जो जुल्फ रखे छॾियो ऐं ईअं कयो वियो हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जॾहिं विसाल करण वारो हो वेठो हो पंहिंजे दोस्तनि अज़ीज़नि खे घुराए वसियत पियो करे मूं वटि उन वक़्तु नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा कुझु नाखन मुबारक हुया कुझु जुल्फ मुबारक हुया चवण लॻो जॾहिं दुनिया मां मुंहिंजी रोहलत थी वञे मुंहिंजे कफन में मुंहिंजे महबूब नबी जा नाखन भी रखजो त जुल्फ भी रखजो छा उन्हनि सभिनीनि शिरक पे कयो ॻाल्हायो
ओ मुझा सोना अजीज़बा हजरत खालिद बिन वलीद मुख्तसर सहाबन जो काफिलो वठी हलब दे रवानो थियो। हलब शाम मुल्क में हिकड़ो इलाको आहे, उते जंग जे मैदान ला हजरत खालिद बिन वलीद मुख्तसर काफिले सां रवानो थियो। उते पहुचण खां बाद में उन्हनि काफिरनि सां मुक़ाबिलो शुरू थी वियो। काफिर तमाम घणी तादाद में हुआ। हजरत खालिद बिन वलीद खे घेरे विया। मुसलमान थोड़ा, मुंहिंजे दिलि नबी जा सहाबी थोड़ा। जॾहिं काफिरनि घेरे वरितो, हज़रत खालिद बिन वलीद महसूस कयो पाण सां कमज़ोर थी चुका आहियूं। उन वक़्तु खालिद बिन वलीद ऐं मुंहिंजे महबूब जे साहबनि छा कयो, उन वक़्तु मदीने वारे खे सॾियो। तवजा आहे थकी पियो। मदीने वारे साईं खे सॾियो, या मोहम्मद या रसूल अल्लाह। जॾहिं उन्हनि सॾणु शुरू कयो, ख़ुदा जी ज़ात जो कसम, मुंहिंजे दिलि पर नबी हज़रत अबू उबैदा खे उथारियो, निंड मां उथारियो। आए अबू उबैदा उथी, मुंहिंजे खालिद खे काफ़िरनि घेरे वरितो आहे। फौरन उथी लश्कर तैयार कर शाम मुल्क ॾे रवानो थी। हज़रत अबू उबैदा उथी ऐलान कयो, कई सिपह सालार गॾु थी विया। कई जंग जो मुस्तफ़ा जा परवाना जंग जो थी आया, पहलवान निकिरी आया। रात जे चैन ते सवारियुनि ते चढ़ा। काफ़िलो तैयार थी रात जो निकिरण लॻो, हलण लॻो। काफ़िलो हलंदे हलंदे तेज़ी सां स्पीड सां शाम जे मुल्क ॾे रवाना थिया। अचानक इन्हनि खे हिकिड़ो सवार नज़र आयो, अजीब सवार आहे। तेज़ स्पीड सां उन ई तरफ़ वञे पियो जे तरफ़ सहाबनि जो काफ़िलो वञे पियो। हज़रत अबू उबैदा सहाबनि खे चयो, अॻियां फिरो। इनखे रोकियो, पुछोसि केरा। रात जो निकितो घोड़े ते सवार साहबी सगोरा। उन घोड़े वारे सवार खे अॻियां फिरी आया, उनखे रोके विधऊं। हज़रत अबू उबैदा जॾहिं उते पहुतो, उन खां पुछई त तूं केरा, रात जो ट्रेन ते छाला निकितो आहे, केॾां थो वञे? उन चयो, तां हज़रत खालिद बिन वलीद जे घर वारे आहियां। केरु हुई? हज़रत खालिद बिन वलीद जी घरवारी। रात जो छो निकिती? चवे थी, साईं जॾहिं तव्हां ऐलान कयो त खालिद खे काफ़िरनि घेरे वरितो आहे, उन टिन ते हैरान रहिजी वियसि। छो तव्हां सुञाणा थी मुंहिंजे घर वारो काफ़िर खे कहिड़ी ताक़त आहे जो खालिद बिन वलीद खे घेरनि। उन टिन ते मूं महसूस कयो त का त ग़लती थी आहे। अचानक मुंहिंजी नज़र उन टोपीअ ते पई जेको खालिद बिन वलीद जे टोपीअ जे करे जंग खटंदो हो, काफ़िरनि खे शिकस्त ॾींदो हो, उहा टोपी विसारे वियो आहे। उन टोपी में बरकत छा हुई? मुंहिंजे महबूब जा ज़ुल्फ़ हुआ। उन ज़ुल्फ़नि जी बरकत सां हज़रत खालिद बिन वलीद जंग जे मैदान में लहंदो हो त काफ़िरनि में टाकुड़ा विझी छॾींदो हो। उहा औरत थी चवे त जॾहिं मुंहिंजी नज़र अचानक टोपी ते पई, मूंखे यकीन थी वई अॼु मुंहिंजे खालिद जो अल्लाह हुआ। छो न इन टोपी खे खणी फौरन जैसी महबूब जा परवाना पहचन अॻु वञी टोपी खालिद खे ॾियां त इन्हनि काफ़िरनि खे शिकस्त ॾेई छॾे। तवजा आहे। गायबाना सॾण कंहिंजी सुन्नत आहे? ॾाढे चओ कंहिंजी सुन्नत आहे। ऐं मुंहिंजो महबूब ॿुधनि बि था, मदद बि कनि था। ईअं न आहे त सॾण खां बाद में मुस्तफ़ा ॿुधे थो, ॿुधण खां बाद में मदद कान थी थिए। अल्लाह जो नबी फरियाद रसी बि करे थो। मां घणियूं ॻाल्हियूं मालूम थियो त गायबाना सॾण सहाबनि जी सुन्नत आहे। ऐं मुंहिंजो महबूब ॿुधनि था, ॿुधण खां बाद में उनजी फरियाद रसी बि ॾाढे जो सुभान अल्लाह फरियाद रसी भी अल्लाह जो नबी करे तो। और मुझा सोना अजीज बयान नबी मौजज़ो खणी आया, मुझो दिल पर नबी सरापा मौजज़ो बंजी आया। हजरत मूसा जे कदे लठणे पत्थर मां चश्मा निकरी अचन, पत्थर मां हुआ भी पानी निकरंदो। हजरत इस्माइल खुड़ी हणी जमीन मां पानी कढो, जमीन मां हुआ भी पानी निकरंदो। गौर करता जमीन अंदर पानी होंदो। अलगो अल्लाह जा नबी, अल्लाह जी दिनल ताकत हुई, अल्लाह ताला उन्हनि खे शान बख्शो, उन्हनि जो आला मकाम हो। लेकिन मुझा सोना अली रबा मुझे दिल पर नबी जो यो शान न पत्थर मां पे पानी कदे न जमीन मां पे पानी कदे। मुझो दिल पर नबी पंजो पाक आंगुरियों पानी जे बर्तन में विझन त पंज दरिया जारी थे पवन।
हजरत मूसा अल्लाह जो नबी पत्थर मां चश्मा कदे, हजरत इस्माइल जमीन मां कदे, हजरत याकूब जमीन मां कदे, हजरत बीबी मरियम जमीन मां कदे, पर आंगरीन मां कदे त आमना जो लाल कदी दिखारे। अल्लाह ताला जदे आदम के सजो या आदम मुस्कुन अंत वज़ौजुकल जन्नह, आए आदम तुम वही तुझे घरवारी जन्नत में रहो या आदम। अल्लाह ताला नालो वठी सजो मुखातिब थियो नाले सा। अल्लाह तबारक व तआला हजरत नूह सा जदे कलाम कयो या नूह इन्नहु लैसा मिन अहलिका, आए नूह हजरत नूह पंजे पुट ला दुआ घुरी। अल्लाह ताला फरमायो ऐ नूह यो तुझो पुट तुझी अहल माना है। अल्लाह ताला आदम सा कलाम कयो नालो वरतो, अल्लाह ताला हजरत नूह सा कलाम कयो नालो वरतो। अल्लाह ताला जदे हजरत दाऊद सा कलाम कयो या दाऊद इन्ना जअलनाका खलीफतन फिल अर्दी, ऐ दाऊद तुके असां जमीन ते खलीफो मुकर्रर कयो, खलीफो बनाए मोकलियो। अल्लाह ताला नाले सा मुखातिब थियो। अल्लाह ताला जदे हजरत ज़करिया सा कलाम कयो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम इस्मुहु यहया, अया या तोखे मुबारक ताजो खुशखबरी ताजो यहया पुट जी। अल्लाह ताला हजरत ज़करिया सा नाले सा मुखातिब थियो। अल्लाह ताला यहया सा कलाम कयो या यहया खुज़िल किताब बिकुव्वतिन, ऐ यहया मजबूती सा किताब के पकड़। अल्लाह ताला जदे हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सा कलाम कयो वनादैनाहु अय्या इब्राहिम कद सदक़तर रुया, असां सॼो इब्राहिम के पंहिंजो ख्वाब बेशक जे पंहिंजो ख्वाब सचो करे ॾेखारियो। अल्लाह ताला हजरत इब्राहिम जो भी नालो वठी पियो सॾे। अल्लाह ताला हजरत मूसा सां भी कलाम कयो वमा तिल्का बियमीनिका या मूसा, ऐ मूसा तुंहिंजे साॼे हथ में छा आहे। अल्लाह ताला मूसा सां ॻाल्हाए त नालो वठे, अल्लाह ताला इब्राहिम सां ॻाल्हाए त नालो वठे, अल्लाह ताला दाऊद सां ॻाल्हाए त नालो वठे, और रब ज़करिया सां ॻाल्हाए त नालो वठे। ही त आमना जो लाल जो शान जो रब सॾे त सुहरन अलकाबन सां किथे रब पियो चवे वदो हो ओ मुंहिंजा सोना तुंहिंजे पाक चेहरे जो कसम। ऐं असां जेको ग़ाइबाना सॾियूं था यो सिर्फ असां कोन था सॾियूं, तमाम अकाबिर बुज़ुर्ग सिर्फ सालिहीन मुझा सोना शेख शरफुद्दीन बुसीरी जदे शिद्दत सां मर्द फाले जो मर्द साईं ते तमाम शिद्दत इख्तियार करे वयो, घर भेड़ो थी रहियो, बिस्तरे भेड़ो थी रहियो, उते ग़ाइबाना मुझे नबी के सॾे तो या अकरमल खल्क़ी माले मालो ज़ुबे शिवाक इंद होले हादिस अममे मौलाया सल्ले वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। हज़रत मौलाना अब्दुर्रहमान जामी सॾे तो ज़महजूरे बरामद जाने आलम तरहम या नबी अल्लाह। तो मुझा सुना दी दबा ते बंदन जो पीरो मुर्शिद आज इमदादुल्लाह महाजर मक्की भी सॾियो आहे, चवे तो ऐ हबीब किबरिया फरियाद है या मोहम्मद मुस्तफा फरियाद है, सख्त मुश्किल में फंसा आज कल ऐ मेरे
फरियाद है पूज करे मुझा सोना अली रबा तेजा सुमरा रोई रोई नबी के सदीन मोते मेहरबाने मोते मेहरबाने सदका सलाम करे माला इलाज आया आका मुझे दवा करे मोते मेहरबाने आशिक रयो रड़िया अण आखिरी खड़िया आशिक रयो रड़िया अण आखिरी खड़िया अल्लाह लग लड़िया अल्लाह लग लड़िया करते आए मेहरबानी उन दुल्हन नबी जी न तो असांजो छा हाल मुझा सोना अली वबा अल्लाह जो नबी जेको रहमत काफरन जे मथा भी रहमत जन नबियन जे मथा जडे अल्लाह जी नाफरमानी कंदा अल्लाह जो कहा नाज़िल थींदो हो आसमान खां मुसीबत नाज़िल थींदियो हो कंहिंजो त शिकलो तब्दील थी वेंदियो हो पर हिसाब मुझे दिल पर नबी जो शान जे सदके अल्लाह जो नबी काफरन लाइ रहमत